ठुले शहर के ए सेक्शन थाने के हथ दस्तगीर कॉलोनी के रहवासी नींगर मुमताज़ अली पुट मेहराब खान डोल 2 महीना अग मजदूरी ला भट्ठे ते वञी रहियो हो त ठुले जे बिजली वारे ग्रिड स्टेशन वटि नामालूम हथियार बंदन कार में विझी अगवा करे विया। कुछ ॾींहं बाद धाड़ेरनि पोरियत मेहराब डोल के फ़ोन करे चयो त नींगर मुमताज़ असांजी कैद में आहे, उन जी आज़ादी लाइ 70 लख भुंग घुरियो वियो। अहिड़े वाक़े बाद घर भातिर में मातम वारी सूरताल छायल आहे। रोईंदे दाहींदे घर भाती नींगर जी बाज़ियाबी लाइ क़ुरान पाक के पींघे विझी लोॾींदा रहनि था, जॾहिं त ठुल पुलिस नींगर मुमताज़ डोल जी बाज़ियाबी लाइ कख भञी ॿीलो नाहे कयो। मुखवी नींगर जी पोरियत वारिद मेहराब डोल दाहींदे ॿुधायो त पंहिंजे बचिड़े समेत क़ुरान पाक खणी सभिनी खे वास्ता ॾींदे अपील कई आहे त असांजी नींगर खे आज़ादु कराए ज़िंदगी बख़्शी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।